अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में चाचा थी चारेस बालाजी खान हाणे वरेल खान के मारे अंठार के गोरे हथ करे वठनो छा मलार आखिरकार हाणे रेस बालाजी खान मथा हमलो कर पंजे मंगरा बेल जो प्लान कंदो दोस्तों तो के सजी कहानी अपडेट नडड़ी छोरी वीडियो में देने वाला दोस्तों वीडियो के आखिर तक इस न थी सके मुझे YouTube चैनल जमीर जमाली के लामिन सब्सक्राइब करना दोस्तों सब्सक्राइब करन सा को मुझे बेल से करनो काफी संयो सलबती ए तमा के भी वधिक वीडियो दिसन वटा मिलंदा दोस्तों मुझे टाइम वेस्ट कोन बेकर हालो था मुझे कहानी अपडेट तरह दोस्तों हाणे तुम्हारी सुंदरेश बालाजी खान जो है वरेल खान के साफ साफ अची तो तुझी हाणे जिंदगी खतरे में बणजी चुकी है। मां बस जोखा जल जितरो थी सके तू हाणे मुझे विच में न अच नहीं तू पंजी भेण जो पासो वठ। वरेल खान चवंदो अरे बालाजी खान तुझी घरवारी मुझी भेण आहे मां हर हाल में उनजी हुक्म मञंदस मां तो वांगर ना आहियां पर तोखा जल जितरो थी सके तू असांजे मामलन में न अच। अरे बालाजी खान चवंदो तो वरेल खान तुंहिंजो भलो इन में हाणे तू मुझे घर न अच अगर जेकर तू हाणे मुझे घर अचण जी कोशिश कई त मां इहो विसारे वेही रहंदस त तू भी असांजो मैटर तोखे ऐं तुंहिंजे पुट खे मारे मामन ठार के गोरे हथ करे उनके भी मारे छॾींदो। वरेल खान चवंदो त बालाजी खान मां तोखे अहिड़ो मौक़ो ई न ॾींदुसि उन खां अॻु मां तोखे घुमाए रखंदुसि। उन पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मल्हार जेको आहे शेरदिल सां मिलंदो शेरदिल खे चवंदो त अगर जेकर तूं ईअं ई मूंसां नाराज़ थींदे त पोइ असां रेस बालाजी खान खे कॾहिं बि मारे न सघंदासीं उनजे करे तूं सभु नाराज़गियूं ख़तमु करे ऐं मूंसां हिक थी ऐं पोइ इहो पाण में वेही सलाह कयूं त रेस बालाजी खान खे कीअं मारियूं ऐं उनजे मथां हमलो करे ऐं राबेल जो कीअं प्लान कयूं रेस बालाजी खान खां जो हुन राबेल जी बेइज़ती कई आहे हुन असांजे मथां माण्हू खिलाइनि। शेरदिल चवंदो मल्हार तूं परेशान न थी बस मां तोसां गॾु आहियां ऐं जीअं जेॾीमहिल वणे तोखे तूं हिकु प्लानिंग ठाह जंहिं प्लानिंग में इन रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं रेस बालाजी खान खे मारे पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कयूं बस इन ॻाल्हि जी तूं टेंशन न कर तमामु जल्दी इन रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं उनखे घुमाए रखंदासीं। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मिठल खान जेको आहे राबेल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे तुंहिंजो ऐं मल्हार जो का बि तालुक न आहे बस तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हाणे मल्हार खे विसारे छॾ अगरि जेकर तूं उन सां मिलण जी कोशिशि कई त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां मां तोसां सभु रिश्ता नाता ख़तमु करे छॾींदो। राबेल चवंदो बाबा तूं मल्हार खे हमेशह हमेशह लाइ विसारे छॾियो तव्हांजे करे दोस्तों उम्मीद त कहाणी आई खे पसंदि असांखे ॾींदा जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नईं वीडियो में जेसीं मुंहिंजो ख़्यालु रखना खुदा हाफ़िज़।